हैदराबाद में नारी इकरा मशहूरी कत्ल केस में गिरफ्तार जवाबदार अदालत में पेश थियो आहे। 7 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो। जवाबदार अदालत आॾो बि कत्ल जो एतराफ़ कयो आहे। वकील इहो बयान ॾिनो आहे। जांच ऑफिसर जो चवणु आहे त अदालत खे जवाबदार खां थियल हेसी ताईं जांच ऐं संदसि गिरफ़्तारी दौरान हथायल छुरी बाबति बि आगाही ॾिनी वई आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। नारी इकरा मशहूरी कत्ल केस में गिरफ़्तार जवाबदार अदालत में पेश कयो वियो आहे। 7 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो आहे, जॾहिं त वकील इहो बयान ॾिनो आहे त जवाबदार अदालत आॾो बि क़त्ल जो एतराफ़ कयो आहे। अदालत खे जवाबदार खां थियल हेसी ताईं जांच ऐं संदसि गिरफ़्तारी दौरान हथायल छुरी बाबति बि आगाही ॾिनी वई आहे। जांच ऑफिसर जो इहो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर नसीर चन्ना खां। जी नसीर, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, नारी गज़ारा मशहूरी कत्ल केस में गिरफ्तार जवाबदार के अदालत 7 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। सेक्शन पुलिस लतीफ़ाबाद नारी इकरा जे कत्ल केस में नामज़द जवाबदार गयूर अब्बास कल्यार के 7th सिविल जज ऐं जुडिशियल मैजिस्ट्रेट जी अदालत में पेश कयो, जिथे पुलिस जवाबदार खां जांच लाइ अदालत खे वधीक रिमांड जी सलाह कई, जिते अदालत जवाबदार खे 7 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। हुन मौके ते वकील जो चवणु हो त अदालत जवाबदार खां पुछाणो कयो, जंहिं ते जवाबदार अदालत ॾाढो ॾोह जो इतराफ़ कयो आहे। जवाबदार अदालत खे ॿुधायो आहे त हिन इकरा जे माइटनि खां साम्हूं ॿुधियो हो, इनकार ते जज़्बात में अची खेसि क़त्ल कयो आहे। जांच ऑफिसर जो चवणु आहे त अदालत खे जवाबदार खां हेसी ताईं जांच ऐं संदसि गिरफ़्तारी दौरान हथायल छुरी बाबति पुन आगाही ॾिनी आहे। अदालत रिमांड वारी दरख़्वास्त मंज़ूर कई आहे ऐं जवाबदार खे असांजे हवाले कयो आहे। जवाबदार खे ॿीहर 22 मार्च ते पेश करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। वहदत कानूनी वासणी नारी इकरा जेका ब्यूटी पार्लर जो कमु कंदी हुई, जंहिंजो गुज़िस्तारे सरमस्त रोड ते छुरियुनि जा वार करे हुनखे क़त्ल कयो वियो हो। मक़तूला जे चाचे आशिक़ मशहूरी सेक्शन थाणे लतीफ़ाबाद ते 2 जवाबदार गयूर अब्बास कल्यार ऐं दाऊद समेत नामज़द माण्हुनि ते केस दाख़िल करायो हो। हिकु जवाबदार खे पुलिस गिरफ़्तार करे अदालत में पेश कयो आहे, ॿियो जवाबदार अञा ताईं रूपोश आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी नसीर अपडेट करण लाइ।